नाज़रीन, मुल्क में वधंदड़ महांगाई जे करे नंदू जे अवाम बि मुश्किलातनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहे। महांगाई जे करे हितां जे अवाम जो जीअण मुहाल थी वियो आहे। ॾिसूं था मुर्तज़ा खोसो जी ही रिपोर्ट। जी तो नाज़रीन, मुल्क में वधंदड़ महंगाई के करे हिते जी आवाम शदीद मुश्किलातन के मुँह ॾियण ते मजबूर है। अचो तो निंदो शहर की आवाम से ॻाल्हि ॿोल करूँ था तो महंगाई के बारे में संदन छा चवण है। महंगाई हद खां वधीक है, गाटे टोड़ महंगाई है, हर शइ जा रेट वधीक आहिनि। अटो महंगो, खंड महंगी, चांहि महंगी, गे महंगो। जो गरीब माण्हू 300 रुपया दिहाड़ी कमाए तो वो की पूरी करे। माण्हू ख़ुदकशियूं करण ते मजबूर आहिनि, वेला काटींदा वतन। हेतरी बुख बदहाली और वो महंगाई जे करे ही है, हद खां वधीक महंगाई है। गेहूं महंगो, सब का शइ महंगी करे छॾी। डिबूअ ते गेहूं कोने, अटो कोने। गरीब मिस्किन माण्हू अटो वठूं, खंड वठूं, गेहूं वठूं, काॾे किथां वठूं। गवर्नमेंट जी नाअहली असीं छा चऊं त जेको हिननि जेके करप्शन ऐं जेतिरी महंगाई कई आहे, हिते हिकिड़ो वाहिद हिकिड़ो जेको यूटिलिटी स्टोर आहे उन ते बि ग़रीब माण्हुनि जे लाइ न अटो आहे, न खंड आहे, न को का शइ कोन्हे। गे आहे उहे बि जेके दुकानदारनि खे विकिरो कयो वञे थी ऐं हिते कंहिं बि ग़रीब माण्हुनि खे को बि रिलीफ या को फ़ाइदो नथो ॾिनो वञे। सिर तगारी वारो आहे, उन एतिरे हिन महांगाई जे दौर में छा वठे। अपील था करियूं त बराए महिरबानी खुदारा हिननि मिस्किन माण्हुनि ते रहम करे कुछ शयुनि ते कंट्रोल कयो वञे, जीअं ग़रीब माण्हू मिस्किन माण्हू ॿिनि वेलनि जी मानी खाई सघनि। 2000 जीअं एक ही शुरू थियो आहे तीअं महांगाई उरूज थी वई आहे। ग़रीब माण्हू जेको दिहाड़ी कमाए थो ऐं उनखे का बि रिलीफ कोन थो मिले। ऐं जेको यूटिलिटी स्टोर खुलियो वियो आहे, यूटिलिटी स्टोर ते माना का ग़रीब लाइ का बि सहूलियत कोन्हे की। असां गवर्नमेंट खे चऊं था कि जेको रिलीफ मिले। सही महंगाई जो है, महंगाई बिल्कुल उरूज ते। गरीब माण्हू कमाए तो उनमें अटो था वठूं तो खंड चांहि कोन थी थिए, खंड चांहि था वठूं तो गे वग़ैरह कोन थो थिए। इन तब्दीली सरकार असांजी बेड़ी बोड़े छॾी आहे। रोडनि रस्तनि ते बीहूं था त एतिरी महंगाई है जो माण्हू पंहिंजा बच्चा रोडनि ते विकिणण लाइ मजबूर थी विया आहिनि ऐं नियाणियूं नौजवान जेके आहिनि रोडनि रस्तनि ते पिनंदियूं वतन। असीं इहा अपील था करियूं त सस्ताई कई। मुर्तज़ा खोसो, मेहरान टीवी, निंदो शहर।